नाज़िम, बाड्र में राइस कैनाल मां निकिरंदड़ धामरावाह में पानी जी खोट सबब 100 एकड़नि ते अञा ताईं सारियुनि जी पोखाई न थी सघी, जंहिं करे हारी ऐं आबादगार परेशानियुनि जो शिकार आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मक़बूल अहमद कांधलो जी रिपोर्ट। राइस कैनाल मां निकिरंदड़ धामरावाह में पानी जी हथाथू खोट बरक़रार आई। धामरावाह जे साॼे कप ते 100 एकड़नि ते अञा बेचारो पहुची न सघियो आहे। धामरावाह जा आबादगार एहतजाज करण ते मजबूर आहिनि। संदन केर बि वाह करण लाइ तयारु न आहे। आबपाशी ऑफिस बाड्र में को बि आला अमलदार वेहण लाइ तयारु न आहे। माज़ी में आबकालनि जी मौसम में आरजी तौर भर्तियूं करे ऑपरेटर मुक़ररु कया वेंदा हुआ, जेके पानी जी माप जी मॉनिटरिंग कंदा हुआ। अॼु उहा ऑफिस अणपढ़ियल बेलदारनि जे हवाले थियल आहे। उन सिलसिले में धामरावाह जे आबादगारनि ऐं हारियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बाड्र सब डिवीज़न ऑफिसर को बि नथो वेहे, उनखे कजे छा, उनखे टंडरेल पिया था हलाइनि, पाणी न आहे, छा कयूं। सभु जेके अंगूठे छाप आहिनि हाणे उहे था जेको आहे ऑफिसरनि खे हलाइनि। इहो कीअं पाणी असां वटि पहुचंदो? वॾो ज़ुल्म आहे, असांजा कहर आहे। ऐं ॻाल्हि इहा आहे त असांजा वॾो ज़ुल्म आहे। जुलाई महीनो आहे, राइस कैनाल जेको आहे सिर्फ़ु 2-3 महीना वहंदो आहे आब कल्याणी जी मुद में। उन में सब डिवीज़न बाड्र राइस कैनाल तां धामरावाह उन में सफ़ा पानी जी तमामु शदीद खोट आहे। जेको साॼो पासो आहे उन में 200-300 एकड़ ज़मीन आहे, उहा जेका सफ़ा सुकल आहे। हे पोइ कॾहिं थींदो? आबादगारनि खे किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु थींदो। परोके साल बरसातुनि में असां तबाह थियासीं, पाणी पंध थियो, किथे ॿोॾि थी, किथे सोक थी। ख़ुदा रा असांजा इंसाफ़ कयो। बेलदार ऐं टंडरेदार असांजे लाइ इंजीनियर लॻा पिया आहिनि, उहे असां खां पैसा था घुरनि, रिश्वत था घुरनि। असां वटि सबूत आहिनि, रिकॉर्डिंग आहे, हर शइ आहे। गंजरोट खे पाणी न आहे। असां हींअर ताईं ॿिज न पोखे सघिया आहियूं। मथां बरसाति जी मौसम अचण वारी आहे, बरसाति मानसून जूं बारिशूं शुरू थियण वारियूं आहिनि। असांखे ॿिज कीअं पोखींदासीं, रोंबो कीअं कंदासीं? पाणी जी तमामु शदीद खोट आहे। साॼे पासे ॾे 1000 एकड़ जरेब ज़मीन ईअं पई आहे, रगो वारी पई थी उॾामे। असांजे वाहन में पाणी नथो लॻे। महिरबानी करे सिंध हुकूमत खे असां अपील था कयूं त असांखे धामरावाह में पाणी पूरो करे 9-0 करे असांखे ॾियनि। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त आबपाशी ऑफिस बाड्र में ज़िम्मेवार ऑफिसर मुक़ररु करे आबादगारनि खे सही वर्ष मुताबिक़ पाणी मुहैया करे न वञे, त जीअं आबादगारनि खे माली खसारे खां बचायो वञे ऐं ज़राअत खे बचायो वञे। मक़बूल अहमद कांधड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, बाड्र।